अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। फरमायो। खैर मां अचण थियो आहे। मुझो नालो अमजद अली है। एएसपी आयो। जी हाँ, काफ़ी पुछा गाछा खां पोइ ॾस मिलियो आहे अव्हां जी घर जो। मूंखां पुछा गाछा, पर तव्हां हिते छो बीठा आहियो? अंदरि अचो न। हलो। जी हाँ, आउं कुछ देर अव्हां वटि वेहण ई आयो आहियां। ईअं त पोइ अचो, अंदरि अचो। अचो अचो अचो, वियो। अव्हां शायद चाचा जो मूंखे सुञातो कोन। न को पाण हिन खां अॻु में कॾहिं मिलिया बि कोन आहियूं, पर बीहो, शिकिल कुझु कुझु ॾिठल लॻे थी, पर मेरी यादगिरी कोन थी अचे। चाचा आउं अमजद मास्तर उर्स जो पुटु आहियां। किथे जी ॻाल्हि पियो करी? किथे मास्तर उर्स तॾहिं शहमीर वारो त न? जी हाँ चाचा, ओहो। अरे अरे तूं मुंहिंजे मारोट उर्स जो पुटु आहीं, अमजद। अरे अरे अमची आहीं तूं, अमची आहीं तूं। ॿुध, तूं जॾहिं 10 सालनि जो हुए तॾहिं मूं ॻोठु छॾियो, ऐं हाणे माशाअल्लाह तूं एएसपी आहीं हींअर कानून मुताबिक़। जी चाचा, अव्हां जी दुआउनि सां। पर तूं इहो त मूंखे सम्झाए, तूं वेह त सही, वेह त सही। तूं इहो मूंखे सम्झाए त तूं एएसपी कीअं थिए? मास्तर उर्स जो पुटु एएसपी किथे? ग़रीब मास्तर उर्स ऐं किथे? हा चाचा, ग़रीब त हुआसीं, पर परथस ख़बरूं चालू करियूं था। रहीमा, ओ रहीमा, रहीमा, तूं हेॾां त अचे, ॾिस त केरु आयो आहे। केरु वरी केरु आयो हूंदो? चांहि जी ॿार लॻी हूंदई, पाणी रखियो अथमि। अस्सलाम वालेकुम चाची। वालेकुम अस्सलाम। सुञाणीस थी त केरु आहे? पुलिस वारो आहे। पंहिंजो आहे, पंहिंजो। पुलिस वारो ऐं पंहिंजो? चाची अव्हां जो रत आहियां, भाइटियो आहियां अव्हां जो। तूं अच, हितां अची वे। ही आहे मुंहिंजे मारोट उर्स जो पुटु अमजद। कहिड़ो तुंहिंजो मारोट? चाची आउं टंडे शहमीर वारे मास्तर उर्स जो पुटु अमजद। अच्छा अच्छा, पर अबा तूं त पुलिस वारो आहीं। चाची को पुलिस वारो अव्हां जो पंहिंजो नथो थी सघे त ठीकु आहे, पर को पुलिस वारो अव्हां जो पंहिंजो थिए त इन में कहिड़ो अहम आहे? बेशक बेशक, इहा ॻाल्हि सम्झी छॾ रहीमा, पर अबा तूं इहो ॿुधाए त तूं एएसपी कीअं थिए? मूं त ॿुधो हो त तूं बि पिणे वांगुरु मास्तर थी वियो हुए। हा चाचा, अबे जी वफ़ात खां पोइ मूं नौकरी कई ऐं बाबे जी ख़िदमतुनि बदिले मूंखे मास्तरी मिली हुई। ईअं त चइबो त मूं इहा ॻाल्हि सही ॿुधी हुई। जी हा चाचा। मास्तर वीचारे त सॼी ॼमार ईअं ई गुज़ारे छॾी हुई, ऐं वरी जुड़े बि छा थो। अधे उर्स वीचारे जी सॼी ॼमार सटुनि में गुज़री वई, अञा त को वधीक औलाद न थियुसि। हाणे तूं छॾ हिन ॻाल्हियुनि खे, अबे अमजीअ लाइ वञी को चांहि बिस्कुट खणी अचे। चांहि त आणियां थी, पर हाणे मानीअ जो टाइम आहे अबा, मानी खाई पोइ वञ। न चाची, चांहि मानी पोइ ॿिए करे खाईंदसि, अॼु आउं थोरो जल्दी में आहियां। पोइ कॾहिं वरी छा, तूं मानी असां वटि खाईंदो कर बाबा। हा बा, हिते तुंहिंजो ॿियो केरु आहे असां खां सिवा? मानी जी तकलीफ़ कान्हे, आउं जंहिं दोस्त वटि तरसियल आहियां उनजो बोर्ची अॻे ई रखियल आहे। पर अबा तो मूं वारी ॻाल्हि पूरी कान कई।
हाँ चाचा, बस जीअं तीअं करे पाण खे पढ़ायमि, पोइ कमीशन जो इम्तिहान ॾिनमि, पास थी वियसि त ASP करे रखियो अथनि हिते कराची में। अॼु चोथों ॾींहुं आहे, पर मूं पहिरें ॾींहुं सेठ ख़ालिद जी रहाइश जो ॾसपतो कढी वरितो हो। या त ख़बर हुअमि त साण आयो हुउसि, अॼु मौक़ो मिलियो त अची अव्हांखे ॾिठमि। हा हा हा, भले भले, तोखे ॾिसी ॾाढियूं यादगिरी अची वयूं आहिनि ॻोठ जूं। 20 साल थिया हिते आहे। अई अल्लाह, मुंहिंजा कम त ॾिसो, ॻाल्हि ई विसरी वियमि। अती जन्ना जी त ॻाल्हि ई मूं कान कई। अबा, कीअं आहे तुंहिंजी माउ? ख़ुशि आहे चाची, ॻोठ आहे। पोइ हिते कान ईंदी आहे छा? ईंदी, अञा हाणे त आयो आहियां हिते, महीनो अधु लॻी वेंदो का जाइ जॻह वधि करियां, वरी ऑफिस जो कमु समझ में अचे त पोइ। अरे अब्बा, हिते वठी अचीस, हिते अची असां वटि रहे न। हा हा बा, ही बि त घर अती जन्ना जो आहे। घर त बराबरि पंहिंजो आहे, पर होॾां के कमकार अथसि। ऑफिस में काफ़ी कमु छॾे आयो आहियां, वरी कंहिं महिल वक़्तु मिलियो त आउं चकर हणंदुसि। वक़्त जी ॻाल्हि कान्हे अमजद पुट, मारोट उर्स सां मुंहिंजूं दिलि जूं ॻंढियूं हुयूं। तोखे ॾिसी दिलि खे ॾाढी राहत आई आहे। तूं उन मरियात जूं सिकूं पियो लाहीं। पुट, वक़्तु मिले न मिले चाचे खां भेरो न लाहिजांइ पुट। हाज़ुर चाचा, हाज़ुर हाज़ुर। आशीअ खे छा थियो? अञा ताईं कोन आई आहे? इम्तिहान पिया हलनिसि। आउं बि थोरी देरि खां पोइ शमीअ वटि ॾिसी ईंदोसांसि। अबा, तूं जेकॾहिं थोरो तरसी हा त पंहिंजी सौट सां मिली हा। देरि बि थिए चाचा, वरी ॿिए भेरे। अब बच्चे शाला आशी मेडिकल जे आख़िरी साल में आहे। अबा, ॿिए भेरे ईंदे त सेठ ख़ालिद ऐं संस घर वारनि सां तोखे मिलाईंदुसि। संदसि धीअ बि मेडिकल में पढ़े थी, ॿई गॾु पढ़नि थियूं पुट। ॾाढो चङो, ॿिए भेरे सभिनी खे ॾिसी वठिबो। चाची, पोइ हाणे मूंखे इजाज़त। चङो अबा। ईअं अबा? चाचा, मोकिलानी कान्हे। चङो, अचो अचु ॿुधाए। शाबाश। पुलिस वारो वयो हलियो, पुलिस वारो वयो हलियो। अलाए कहिड़ी कार्रवाई करे वियो? डैडी किथे आहे? कहिड़ो डैडी? अच्छा अच्छा, यानी कि डैडी चाचो जुमन, वो तो घर में मौजूद आहे। तोखे ॻाल्हि ॿोल कान ॿुधी त छा थी चए? हा, ॿुधाओ, तव्हां मूंखे मोकिलियो ई देरि सां हो। जेसीं आउं उते पहुतुसि त चाचो जुमन ऐं चाची रहीमा पुलिस वारे सां गॾु बीठा हुआ, ऐं पुलिस वारो बि दर ते उन्हनि सां गॾु बीठो। हा, एतिरो ज़रूरु ॿुधमि त पुलिस वारे तव्हां ॿिन्हिनि जी पुछा थे कई। तूं इहो कीअं सम्झो? चाचे जो माना पाण तव्हां ॿिन्हिनि जो नालो खयो, ऐं चाची रहीमा जो भुणको बि कननि में पियो में। हुननि ॿिन्हिनि पुलिस वारे खे ॿुधायो पिए त शमी ऐं आशी ॿई गॾु मेडिकल में गॾु पढ़नि थियूं, ऐं साईं ख़ालिद जो नालो बि हो। कंप्लीट इंक्वायरी कई अथसि। हाणे छा थींदो? अलाए छा थींदो? ओए अल्लाह, छा थियो? ओए अल्लाह, मुंहिंजो मथो सूर खां बि फाटिया शी। लोंग जी जी, मुंहिंजा भाउ चांहि ठाहे खणी आ, ऐं ॿुध पर जल्दी, ऐं ॿुध इलाही गरम हुजे। हा, यानी कि इमीडिएटली। हा ठीकु आहे, तव्हां आशी किथे आहीं? तोसां गॾु आहियां। तुंहिंजे मथे जो सूर कीअं आहे? थी बीठो आहे। भाया थी, मुंहिंजे मथे जो सूर बि शुरू थियण वारो आहे। हा, अस्सलाम वालेकुम पुट। वालेकुम सलाम चाचा साईं। मूं त ईअं ख़्यालु कयो त वञी ॾिसी अचां न, मथां को प्रॉब्लम न हुजे न। को प्रॉब्लम आहे छा? न न, मुंहिंजो मतिलबु आहे को प्रॉब्लम कोन्हे चाचा साईं, कोई प्रॉब्लम न आहे।
डैडी मुझी के पुछा त कान कई हुई। हाँ अरे यह गाल तो मुखा रही थे भाई। आयो हो पुट आयो हो एएसपी अमजद अली खान। एएसपी अमजद अली खान। डैडी मुझी के पुछा त कान कई हुई। हाँ अरे यह गाल तो मुखा रही थे भाई। आयो हो पुट आयो हो एएसपी अमजद अली खान। एएसपी अमजद अली खान पर छो आयो चाचा सही छो पांजे दर ते पुलिस आई हुई पर छो किंजे लाए छा लाए। अरे बाबा अमजद अली खान आयो हो मुझे लाए तू हिते हुई है सो पते करे वरी ईंदो त पोए। पर छो आयो चाचा सिंह छो वरी तो छा छो। अरे पुट का बि ॻाल्हि कान्हे का अमजद अली खान मुंहिंजे मरियात मारोट जो अकेलो पुटु आहे। ताज़ो मुक़ररु थियो आहे कराचीअ में सो पुछा करे मूंसां मिलण आयो ऐं आशीअ जो त सौट आहे। मूं सोचियो तव्हां पढ़ाई में हूंदियूं तंहिं करे मूं चयोमांसि त ॿिए भेरे आशी ऐं शमीअ सां मिल जाए बि सही आहे ऐं सेठ ख़ालिद ऐं बेगम साहिबा सां बि मिल जाए बसि इहा ॻाल्हि। बाबा साईं आवा वियो न बीठा साईं वियो न। न पुट हाणे तव्हां पढ़ाई कयो ऐं हलो। ठीक है चङो। Yes, sir. Yes, sir. He has just arrived. Yes, sir. Meeting your time thi हुआ. Right, sir. Excuse me. Mr. Talper, पहिरीं हवाई लेटर पढ़ी वठो। Wonderful. This is really wonderful. Sir, I believe you know the magic of the business. Yes, but not the black magic. Black magic, yes, I believe. मतलब त मिक़दार ऐं मयार जे विच में जंग लॻणी आहे। बिल्कुलु ऐं इहा जंग असांखे कंहिं बि हालत में खटणी आहे। मैनेजर क्वालिटी मिस्टर सुल्तान ऐं मैनेजर प्रोडक्शन मिस्टर बाबर। गवर्नमेंट तव्हां ते प्रेशर वधाए रही आहे। एक्चुअली यू बोथ आर नाउ द रनर्स एंड हैव टू प्रूव योर सेल्फ द विनर्स। मेरी कॉफी प्लीज। गवर्नमेंट खां 2 लखनि टननि जो टेंडर खणण में त असीं कामयाब थियासीं। सर असां अञा इन सप्लाई जी तयारियुनि में हुयासीं त ही लेटर अॼु ई मूं हिते अची टेबल ते रिसीव कयो आहे। गवर्नमेंट साॻी डील जी कंटिन्यूटी में 1 लख टन जे सप्लाई जो वधीक ऑर्डर ॾिनो आहे साॻियुनि शर्तनि ऐं साॻे रेट्स ते। बेहद खुशी जी ॻाल्हि आहे सर, फ़ख्र जी ॻाल्हि आहे सर। इट इज़ द मैटर ऑफ प्राइड फॉर अस। Even above, it is a challenge for us and we have to meet this challenge anyhow. ही इज़ाफ़ी सप्लाई जे लाइ कुझु ॾींहंनि खां ॻाल्हि ॿोल हली रही हुई। बहरहाल अॼु ही तव्हांजे साम्हूं आहे। गुड मॉर्निंग मिस मेरी। Good morning. ही मैनेजर सब ऑफिसर मां गायब आहिनि, जीएम बि गायब आहे। स्ट्राइक केदन छा? त पोइ असांजे लेबर यूनियन जे तरफ़ां खेनि मुकमल हिमायत आहे। मुंहिंजे पारां हिकिड़ो बयान त ड्राफ्ट करे वठि मिस मेरी। ये ना है मिस्टर मौला बख्श, ये ना है। ईअं आहे, दुनिया जी तारीख़ में ही पहिरियों दफ़ो आहे मिस मेरी जो इंतज़ामिया ख़ुदि स्ट्राइक कई आहे।
Don't be so loud, please. अंदर मीटिंग हली रही है. छाजी मीटिंग छाजे बारे में केर केरन मीटिंग में तू छो पुछंदो ई बार-बार ये ॻाल्हियूं. ये एडमिनिस्ट्रेशन जा मामला है. तोखे का ड्यूटी कान्हे छा? आउं इंफॉर्मेशन सेक्रेटरी आहियां यूनियन जो. मुंहिंजी इहा ई ड्यूटी आहे त इंतज़ाम जी ज़री पुरज़ी हरकत जी ख़बर चा रखां. कुझु कॉन्ट्रैक्ट्स मिलिया आहिनि. चइबो त गाॾीअ खे धिको अची वियो. हाणे बोन्स मिलंदा, मुतालबा वधंदा. थैंक यू मिस मेरी फॉर दिस हाई क्लास इंफॉर्मेशन. गुड बाय. लोंग फोटा खीसे में है लोंग फोटा खीसे में घोड़ाड़े लोंग फोटा खीसे में छा लिखी भत शाबाश ऐं अॻिते लिखो हेसां खिचड़ी भत खिचड़ी भत हेसां हॾो भत हॾो भत हाणे अॻिते लिखो मीम सां छा थींदो मीम सां हा मीम सां मिठो भत मीम सां मिठो भत. ही छा पे लिख रहा है? छा पे लिखां? अरे चरी आउं तोखे इहो पे लिखायां त भत सभई भत आहिनि. तंहिं करे सभिनी भतनि जो असुल नसिल साॻियो आहे. इन करे हर कंहिं भत सां प्यार करणु खपे. प्यार ही भत न थियो मुंहिंजी भूरी बकरी जी छेलड़ी थी. हाणे सभिनी भतनि जे नसुलनि ते पाणी फेरे छॾी. चङो हाणे अॻिते लिखो. लिखा है. लिखो लू 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 सां छा थींदो लू सां हा लूणु. अरे 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 ही छा पई करे रबड़ केॾां कई विञाइजी वियो. विञाइजी वियो ईअं पढ़ंदी आहे. अञा त चई मूंखे अंग्रेज़ी पढ़ाए. सिंधीअ में इहा हालत थी त पोइ अंग्रेज़ी कीअं पढ़ंदी आहे. रोज़ थी रबड़ विञाई रोज़. अचे ही वठ. पटाटे सां? हा हा छो न. अरे चरी ज़रूरत इजाद जी माउ आहे. जेकॾहिं ईअं न हुजे हा त हेॾियूं इजादूं कीअं थियनि हा दुनिया में. इहो गुलाम गुलाम तोखे ख़बर आहे त आउं तोखे ॿोड़े भत जो लूणु छो चखाईंदो आहियां. मूंखे कहिड़ी ख़बर? इन्हीअ करे जो चवंदा आहिनि त जंहिंजो नीमक खाइजे तंहिंसां कॾहिं न फिटाए. छा मतिलब? मतलब त तो नीमक खाधो आहे. हाणे तूं मूंसां कॾहिं बि बेवफ़ाई नथी करे सघी. हा अरे कुझु सड़े पियो. तमामु तेज बो अची रही आहे. हाय हे मुंहिंजा जेरा आहिनि भुखियूं पियूं सड़नि. इहा उन्हनि जी ख़ुशबू आहे गुला. न लोग कुझु सड़े पियो. जल्दी कर मता. सड़े पियो छा पियो सड़े छा थी सघे थो. भला तूं इहो ॿुधाए त इहा शइ ज़िंदा आहे. अरे बाबा जिंदा आहे. तू समझी छो नथो लोंग? ज़िंदा आहे. उमिरि 50 साल अथसि. तोभा उमिरि 5 मिंट अथसि. फ़क़ति 5 मिंट. भला रंग कारो अथसि. तोखे कीअं ॿुधायां. कारो बि थी सघे थो ऐं भूरो बि थी सघे थो. कारो बि थी सघे थो भूरो बि थी सघे थो. हा पक सां इहो ॿिलीअ जो बलूंगड़ो आहे न. तू समझी छो नथो लोंग? काठे सड़ी रही है. तमाम तेज बू अची रही है. अल्लाह किथे बाहि न लगी पए. अरे 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 तू तो रोई पई. तू गुलाम न रो न ताऊ मिलो एडी तो गोरा है न रो ना. चवा तो ॾिसां छा थो